या अल्लाह साईं, असीं लाचार बेवस आहियूं, पंहिंजे नफ़्स हथां गुनहगार बदकार आहियूं। या अल्लाह असांजे हिन हीणे हाल ते रहम कर, तूं रहमान रहीम करीम आहीं। या अल्लाह ही जेका वबा असांजे सिरनि मथां बाद ॾींहं लामार ॾेई रही आहे, इन खां असांखे पनाह में रख। ए मुंहिंजा करीम रब, पंहिंजे प्यारे हबीब जे सदके हिन मूज़ी मर्द किरोना वायरस खे ख़त्म कर। हीअ सिंध त अॻे सूरनि में सर्जियल आहे, बेहतर मिसकीन मारवड़नि खे मुंझारनि जो शिकार न बणाए। मालिक, तूं त सभु कुझु ॼाणी थो। हिते त बेरोज़गारीअ जी बाहि घणा ई घर साड़े छॾिया, महांगाईअ खे उरूज आहे, ग़रीब रोज़ जी मज़दूरीअ मां पेट पालण लाइ परेशान आहिनि। हिन जांगियरनि जे कखावनि झुगनि ते ऐं असांजे हिन मिटीअ जे जिस्म ते रहम कर। मालिक, ऐबदार त घणेई आहियूं, पर तुंहिंजा ई बाना आहियूं। ए बारी ताला, असांजी तौबह क़बूल कर, इन मुसीबत खे कुल काइनात तां टारे छॾ। ए मुंहिंजा परवरदिगार, इन सिंध खे सदाईं शाद आबाद रख। आमीन या रब्बल आलमीन।